अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। खबर शामिल कंदासीं झाती मत गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मुगलबेन झातीअ में गंदो पानी दाख़िल थियण खिलाफ़ स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि स्कूल जे हेड मास्टर शाहनवाज टालपुर जी अॻवानीअ में पब्लिक हेल्थ खाते खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो दौरान स्कूल जे उस्तादनि शाहनवाज टालपुर सैद अल्लाडीनो शाह शागिर्दनि सलेमान थईम अवेस महबूब समेजो अमीन कुरैशी ऐं ॿियनि जो त पब्लिक हेल्थ खाते जे नाअहली सबबि गंदो पानी काहे पियो आहे, जंहिं करे स्कूल में पढ़ंदड़ 900 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दाणियूं सख़्त तकलीफ़ में आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि मुतालबो कयो त स्कूल में दाख़िल थींदड़ गंदो पानी बंदि कराए परेशानीअ मां निजात ॾियारे तालीमी अमल मुतासिर थियण खां बचायो वञे। खबर शामिल कंदासीं मीरपुर मातुलमात सरदार मोहम्मद बख्श खान माने पीपी ज़िले घोटकीअ जे सदर मीर बाबर अली खान लुंड जो मीरपुर मातुल जे अवामी मिड़ाके खे खिताब। मोहम्मद बख्श मार चयो त उबाड़े में यूनिवर्सिटी जो कम जल्द शुरू कयो वेंदो। मीरपुर मातुल प्रेस क्लब लाइ 5 लाख रुपया जो ऐलान पिण कयो वियो। हिन वधीक चयो त घोटकी ज़िले अंदर मक़ामी माण्हुनि खे रोज़गार सां गॾु ॿियूं सहूलियतूं फराहम करण लाइ भरपूर कोशिशूं जारी आहिनि। उन मौके ते बाबर लुंड बि जलसे खे खिताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ थोरे टाइम में तमामु वॾा कम कया आहिनि, जंहिंमें कराचीअ खां ठठे ताईं डोयल एक्सप्रेस जो कम मुकमल थी चुको आहे। जलसे में सिपाफ ज़िले घोटकी जे सदारती उम्मीदवार सदाम खान मलिक, तनवीर बंगवार, सैद इसाक शाह, अमजद मंगी, रज़वान लाको, सफदर सिजण ऐं वहीद मिरानी ऐं ॿियनि पिण शिरकत कई। खबर शामिल कंदासीं जरवार मां त खानपुर महर रोड ते मसवा जी टुटल पुल जो मरमती कम न थियण खिलाफ़ ॻोठाणनि सरापा एहतजाज। सवें ॻोठनि खे मिलाईंदड़ जरवार खानपुर महर रोड ते मसवा जी टुटल पुल जो मरमती कम न थियण खिलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। उन मौके ते ॻोठाणनि मोहम्मद शरीफ गबोल, नज़ीर अहमद, अब्दुल करीम मीडिया सां ॻाल्हाईंदे त 6 महीना गुज़री विया आहिनि, ही पुल टुटल आहे। असांजे नंढनि ॿारनि जो रोज़ हिन पुल तां स्कूल वञण लाइ गुज़र थींदो आहे। डप आहे त मथां ॿार पुल कंदे मसवा में किरी न पवनि। टुटल पुल जे करे असांजा ॿार गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। वस वारनि खां अपील आहे त टुटल पुल जो मरमती कम पूरो कनि त जीअं असांजे नंढनि ॿारनि खे स्कूल वञण दौरान ॾुखियाई पेश न अचे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट